नओं ॻोठ लॻ ॻोठ इसहाक सोलंकी में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल जेको तक़रीबन 40 साल खां हिक कमरे ते मुश्तमिल आहे, लेकिन हिन वक़्तु 2023 में बि साॻे हिक कमरे ते मुश्तमिल ज़बून हाल अख्तियार थी वियो आहे। इन ॻोठ इसहाक सोलंकी जे गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में ॻोठ फज़ल शेख, ॻोठ कंडल कलहोड़ो, ॻोठ मुहर्रम माछी ऐं ॿियनि ॻोठनि जा ॿार पढ़ण अचनि था। इसहाक सोलंकी में पढ़ाईंदड़ उस्ताद ॿुधायो त स्कूल में ही हिकु कमरो हुजण करे इन कमरे में 5 ऐं 4 क्लास पढ़ायूं था। बाक़ी क्लासनि जा ॿार ॿाहिरि पढ़ायूं था। इन ॻोठ जी सियासी समाजी अॻवाननि अमीर अली सोलंकी, मोहम्मद मिठल सोलंकी ॿुधायो त स्कूल में बिजली ऐं न वरी स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि लाइ पीअण जे पाणी जी सहूलियत मौजूदु आहे, जेका इलाइक़े जे ॿारनि सां ऐं उन जे मुस्तक़बिल सां नाइंसाफ़ी आहे। ॻोठ जे मोज़िज़ माण्हुनि चयो त असांजे तालके मेहर में मुसलसल MPA फ्याज़ अली बुट 3 दफ़ा चूंडियो वियो आहे, लेकिन असांजे इलाइक़े खे नज़रअंदाज़ कयो अथसि ऐं असां अपील कयूं था सिंध गवर्नमेंट ऐं हद जे MPA ऐं MLA खां त असांखे हिक सुठे घटि में घटि 5 कमरनि ते मुश्तमिल स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचर ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।